Alhamdulillah, आज जो है प्रोग्राम में लोगों का तकरीबन वैसे है शमती जो मरकज सदर असां रिटायरमेंट वञे पियो ऐं इन सां गॾोगॾु नई असांजी जेका मरकज़ी बॉडी आहे उहा हलफ़ खंडी जो अॼु प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे ऐं मां इन जे लाइ इंतहाई मशकूर घुराईंदो आहियां पूरी महिनत जे तरफ़ां असांजे स्टेज ते वेठल मरकज़ी पाण अलॻि अलॻि यूनिट सां रखियल वातो ऐं असांजा ऑफिसर साहिबान टीओ साहिबान गुआस्ता गज़ेटे वेठा ऐं आपका जा दोस्त जेके बि असांजा कई आहिनि ऐं पिंडाल में वेठल असांजा मौजूद उस्ताद साहिबान अदियूं उस्ताद पूरी शिकारपुर खां छा सिंधु खां कई आहिनि जेके बि महिमान ख़ासि आहियो असांजे लाइ इज़त आहे वानर आहे जेके बि उस्ताद आहियो तव्हांखे लखी खां तव्हांखे शिकारपुर खां खानपुर खां सिटीअ खां गड़ियासीं खां ख़ासि करे खानपुर तालुके सां समूरनि उस्तादनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं ख़ासि करे असां अदियुनि भेनरुनि जो जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे सभई उस्ताद सिटीअ जे उस्तादनि जा दोरातो आहियूं जेके पंहिंजे स्कूल सां बिलोंग कनि था मां वरी बि हिकु दफ़ो ॿीहर तव्हां समूरनि उस्तादनि जो मौजूदु महिमाननि जो स्टेज ते वेठल सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां सभिनी खे दिलि सां कई करे वॾी महिरबानी जो शुक्रियो अदा कयूं था तव्हांजा दोराता आहियूं ऐं इंशाअल्लाह ही मेरा रहंदव प्रोग्राम तव्हां ॾिसंदा रहंदव ऐं इहे मौजूं हमेशह हलंदियूं रहंदियूं मेरा एसोसिएशन जे हिसाब सां केतिरे प्लेटफॉर्म तां इहे प्रोग्राम इंशाअल्लाह हमेशह ॾिसंदा रहंदव मां हिकु दफ़ो वरी हिकु नारे सां पंहिंजो ख़तमु कंदुमि सर्वा सरा